मुस्तकिल बुनियादन ते जेको इक़्तिदार में आए सो ठगी तो करे, इक़्तिदार का ॿाहिरि अची वरी चवे तो मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं कुछ आ गई। यो कंप्लीट हिकिड़ो फ्रॉड पियो हले। हाणे जेका वफ़ाक़ी हुकूमत करे पई, इरसा पई करे, इहो फ्रॉड है। चश्मा झेलम लिंक कैनाल खोलण सिंध सां धोखो है। तव्हां सां पंजनद कैनाल खोलण सिंध सां का दाह ॾिजे न, कंहिंखे दाह ॾिजे? दाह कंहिंखे ॾिबी आहे? दाह ॾिबी आहे पार्लियामेंट खे, असेंबलियुनि खे, अदालतुनि खे। हाणे सिंध में हर को चवे थो त बेस्ट थिया, बेस्ट न थियो, फर्स्ट थियो, पहिरियां थियो। कंहिं ॻाल्हि ते आवाज़, कॾहिं जमुना फासंदी हुजे त पहिरियां थियो, जमुना वटि पुॼो। जॾहिं को लियारी ते हमिलो थींदो हुजे त पहिरियां थियो। जॾहिं इरशाद रांझाणी क़तल थींदो हुजे त पहिरियां थियो। ऐं चओ त असीं हड़ताल था कयूं। जॾहिं साकिब निसार अची चवे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, तो जो डैम की मुखालफत करेगा उस पे आर्टिकल 6 लगेगा, तो पहिरियों माण्हू हुजे जेको उन ॾींहुं जियो ते तलब हुसैन जे प्रोग्राम में अची चवे त साकिब निसार असांखे आर्टिकल 6 जी धमकी न ॾे, असीं MRD में असां वरी यूनिटनि में ॾिठो आहे, तुंहिंजी हिन धमकी खे रद्द था कयूं। पोइ त इलाही माण्हू अची वेंदा आहिनि। जॾहिं ताईं ॻाल्हि करे छॾी थो पोइ 100,000 माण्हू तव्हां सां शामिल थी वेंदा। पहिरियां माण्हू थियो, चैलेंज करणु सिखो। सिंध जो माण्हू, तव्हां नौजवान वेठा आहियो, दाह ॾिजे न, दरिया जी का दाह ॾिजे। ॻाल्हियूं फर्स्ट क्लास आहिनि। हू ग्लेडिएटर वारी दाह हुजे, माय नेम इज मैक्सिमस डेसिमस मेरेडियस, उहा दाह हुअणु खपे। कमांडर ऑफ द नॉर्दर्न आर्मीज and general of the Felix regions and loyal servant to the true king Marcus Aurelius, father to a murdered son and husband to a murdered wife, and I will akhiri line, I will have my vengeance in this life or the next. इएं सिंधु दरिया जी दाह ॾे, ताऊं दरिया आहियां सिंध जो, मानसरोवर खां लद्दाख खां निकिरां थो। ही मुंहिंजी जर्नी आहे। मुंहिंजूं भेणूं आहिनि डेन्यूब, मुंहिंजी भेण आहे मिसिसिपी, मुंहिंजी भेण आहे येलो रिवर, मुंहिंजी भेण आहे यूफ्रेटिस, मुंहिंजी भेण आहे टाइग्रस, मुंहिंजी भेण आहे जॉर्डन रिवर जिते इसराइल पाणी बंदि करे वेठो आहे पैलेस्टाइन जो, मुंहिंजी भेण आहे दरिया वोल्गा रशिया जी। उहे मज़े में आहिनि, उहे आज़ाद आहिनि, उहे वहनि पियूं। वोल्गा वहे पई, मिसिसिपी वहे पई, अमेज़ोन वहे पियो, उन्हनि ते का झल पाल कान्हे। गंगा ऐं जमुना ऐं सरस्वती वहनि पियूं। मूंखे रोकियो वियो आहे। आऊं हज़ारे सालनि खां वहां पई, मुंहिंजा रस्ता डैम ठाहे मूंखे बंदि कयो वियो आहे। मूंखे पंहिंजे मारुनि ताईं पहुचणु नथो ॾिनो वञे। मुंहिंजा मारू तड़पी मरनि पिया, ख़ुदकशियूं पिया कनि। सिंध में सवे ख़ुदकशियूं आहिनि। ख़ुदकशियूं छा थियनि? बुख ते, बेवसी ते। ज़राअत आई कान्हे, रोज़गार आई कोन्हे।